साईं पहिरीं पढ़ण जी ॻाल्हि ईअं आहे त शुरू पढ़णो जेकॾहिं असीं जेके ॾिकरो पोटेरो भाइटेरो जेकॾहिं असां मङणो कराइणो आहे त असांजो भाई आहे भेण आहे सालो आहे फुफी आहे या काको आहे ॾाॾो आहे त उहे में पाड़े वारनि 10-15 सॾु करे उन चांहि खाराए रोटी खाराए भाई रोटी पियो तॾहिं उहो मगला माण्हू पीसा भई रोटी पियो खाराए चांहि पियो पीआरे मतिलबु की ऐं सॾु करे केरल आहे तॾहिं उहो का त भई फलाणो माण्हू अपने घरे महिमान ते आयो आहे त होए त भई असीं हू सॾु करे अवान पहिरीं कान थो मां जा छोकिरो या पोटेरो या भाई भातरी इहो रो 20 ॿधाइणो आहे माना मङणो ॿधाइणो आहे इहे न कहो त 20 करे आहे तॾहिं उहे माण्हू न तस जाए राज रा असीं भेड़ा थिए उहे मङण छोकिरो 20 रखा था तॾहिं का त बाबा आया जे में न कयो त छोकिरो हूं हे करीस कोशिशि साईं उहे कोशिशि करण खां पछी साईं उहो वसवाड़ो आहे असां न जेकॾहिं वरंदी साल में ॾे बीजे ॾे 5 साल वरंदी नथो ॾे उते छोकिरो असांजे वस में को उहे वस में आहे जॾहिं बि उहो वरंदी ॾे भई उहो जवाबु ॾिनो त असीं 20 करे था सघां जे नथो जवाबु ॾिए त उहो इंतज़ारु करिणो पए थो पछे उहो छोकिरो मङणो थी आयो मङणो करे आयो तॾहिं माण्हू अमीर थी लालचनि ठगी कोन थी जेको 4 पैसा 5-10 रुपया ख़र्चु लॻंदो ओली था अॼुकल्ह उहे भेट करंदा जेकॾहिं 500 रुपया लिया त 5000 लॻसीं 5000 लॻाए तो 25000 ख़र्चु लीसीं 25000 लीसीं हलो मङणो करियो मङणे करण खां बचाए छोकिरो जेकॾहिं बीमार थिए कंध में बांह में झुरियल लंगड़ो लूलो पर थिए थो न कई अर्ज़ाइश करे या झुरण करसे तॾहिं बि उहो छोकिरी उन पढ़ण ॾिए था फेरे ॿिजी वात कोन करता सम्झो न ॾियणी पती हुए न जे न ॾिए थो जवाबु ॾिए थो त उहे त पंचायत थी थी पूरी पंचायत क़ौम सॼी समाज न क़ौम एगवाड़ वारी हर क़ौम जी पंचायत में एतिरी ताक़त थी जेकॾहिं उहे पंचायत में कढे त उहे न को माण्हू ॾिकरी वरी लीतो न को ॾिए थो बसि सफ़ा कढे था बसि फैल सम्झो न पछे जेकॾहिं छोकिरो कहे थो छोकिरी छॾां थो त उहे न्याज में कढे थो कानी में कढे उहे घणो करे त कांधी कोन थी था सम्झो न को कई वेठा लॼ फुड़ता न को लॼ छॾता जेको अॼु असां वटि आम ख़ासि अथई आहे जेकॾहिं कहिड़ी लॼ असां निकिरी पढ़ाए छॾीसीं फुड़े लिया पछे उहो हेक मुड़ुसु ॾियां पछे ॿीजो ॾियां थिए सघे त पैसे लाले अञा टीजो ॾेई छॾिते कोई वात कोन्हे सम्झो न जेकॾहिं ॾेई छॾां ऐं ॿीजो त जेकॾहिं न पसंदि आई त छॾे बि ॾियां इहे जेकॾहिं छॾण वारा ऐं फुड़ण वारा त अहिड़े 75 ॿल थो कानून अहिड़ो हींअर पको હતો जो उहे कानून अंग्रेज सरकार रेटे कोन सघंदी उहे न अहमियत ॾिए थी कद भई 75 फ़ैसिलो आहे हे वॾे में वॾो फ़ैसिलो आहे उहे में हद खिली को करती कोर्ट हद खिली कोन करती बिल्कुलु बिल्कुलु आहे करे वॾा खां अञा बि पुछी सघो था सम्झो न त न न न उहे फ़ैसिले में कोई दख़ल कोन करता हा पछे हे थियो पढ़णो थियो छोकिरो जन पढ़णु त चवंदी छोकिरे बाप न ख़ुशी थोरी थी पाड़े वारनि घणी होती कारण त उहे न टपड़ लेना टाड़ी लेना उहे न गणती होती भली फलाणी लिया फलाणी लिया पर असां न ख़ुशी होती होती त उहे घर जे कंदे ठाहिणे चोरा ठाहिणा कमु करिणो आहे त बिना ख़ुशी उहे चवण खां पुछे हुकम करे कमु कहिड़ो करां काठे जोड़े पाणी जोड़णो कमु करिणो ॿिजो करिणो एॾी 10-15 ॾींहं हुते वेठा रहंदा पछी वना करियो ॻोठ सॼे न खारायो हे जीणो ठण करियो राति रो बि रोटी सॼे राजरी उहे ते सिबूरी महिमान रोटी पढ़ण जे पछाए उहे न कहता हथु ॿोणो राज सॼे रोटी खाइणी घटि में घटि उहे शादी रा 4-5 टंक थी था जेके में 12 बच्चा सूधे रोटी खारा था हे साईं सम्झो न हे साईं जेकी ॿींदे ते हे घोट ॿींदे थी गयो ॿींदे जेकॾहिं 15 ॾींहं लॻी खणी 20 भरा लॻी त बि उतराई पछी सॼी राति पछी जेकॾहिं मान करें रोज़ नारेल साईं हे कचहरी जो नारेल साईं हे बि जो गीताड़ी वारो नारेल सम्झो न नारेल पछे रिहाइणा पछे थाड़ करना जेको उहो खटी आए खारकाए सोपारी वारा भड़े ॾियणा सम्झो न हितां उहा न ख़ुशी होते माण्हू न ख़ुशि हा 15 ॾींहं 20 लॻे जान साईं बराते ॾिकिरो बाप ॿधल थो कॾहिं ॾिकिरो बाप ख़ुदि बि का त भई अञा राति मां दिलि कयो कोन थो छॾे त उहे खां पछी जेकॾहिं रिश्तेदार को माण्हू होता त भई अॼु जान कोन थो छॾा त 2-2 3-3 4-4 राति बाक़ी वाणिया माण्हू हींअर परे अची जान जी खाते 15-15 20 असां चेलार में वेठल ॾिठे मैशरी हाणे 15 ॾींहं पछे उल्टे इहे न वरोठे करे न फलाणे पछी शहर न उल्टो उहो जेके जान वारा था न उहो ख़ुदि शहर वारनि खारा था हा 15 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं असांजी कालो ॾिठल यादि जिते उठां ते ॿियूं गाॾीअ भरे कोई काई कोन
घोड़ा होता ना घोड़ा होता, घोड़े होते हैं, ऊँट होता, पर शौकीन अहिड़ा होता 20-20 गांव के जेके हिम्मत वारा वो शौक़ में पिया था पर ज़्यादा पिया था वरे। पिया था ज़्यादा सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। अॻिलो की जा माने जानिया में हेड़ो के माने इहा में कहिड़ो बि फ़र्क़ु सम्झो था हिन माने सुबुह जो जाईंदा आहिनि उहे टाणे घणो करे डोड़ा कढींदा आहिनि। सही अगला में जानिया में ईअं थो जित जाता गनाता में वॾे हरकतां करता धक हणता माने वॾी हुजत में न ख़ुशी में हरकतां करता उहो माण्हू धके बर्दाश्त करता गाल गंद करता त बि बर्दाश्त करता ऐं अॼु जेकॾहिं थियो त उते जहिड़ो थी सघे झटो थी सघे एठारा विस्के ने कोई शइ कोन थी ऐं उहे करे जहिड़ो झगड़ो कोई कोन थो माण्हू सहण जी गुंजाइश माइदो बिल्कुलु वॾो હતો माण्हू और सहन करता भई असीं घोट परणायो ए गाले बि ॾेई सघंदा हरकतां करे सघंदा ऐं असांजो साण फ़र्ज़ु आहे सही हाँ अॼु तक ते चटी करियासीं घोट ने ख्वार करियासीं जानिया माने इहे सॼण ख्वार करियासीं टके हेॾा आप ई ख्वार थियासीं आप ही खाते हैं। पर हिन माने सुबुह जो जाईंदा आहिनि मथे ॾींहुं वापसी रवाना करींदा आहिनि। उहो करे ईअं रे करिदा अच्छा ये माण्हू पराए घरनि ते गंद करसीं ऐं रले पिटासीं ऐं घर हंगे पिटासीं सम्झो न ए उहे रे करे गंद करसीं उहे रे करे डिगर ॿधे कढां सम्झो न ए कटक बेसाल जहिड़ो कोई माण्हू उहे रे करे न को बेसाल जहिड़ा आहीं अॼोका सही